नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवाया बिशारा सुनो आया संझा से धल्ला से हेडलाइंस तरफ। कुछ अरसे खां पाकिस्तान के कौमी इदारनि खिलाफ मुहिम हलाई थी वञे। मुहिम जो मक़सद हुकूमत अवाम ऐं इदारनि में विछोटियूं पैदा करणु आहे। अहिड़नि माण्हुनि खे अॻु बि नाकामी मिली ऐं हाणे बि नाकामी मिलंदी। मुल्क ऐं परॾे में वेठल माण्हू अवाम खे अधु सच ॿुधाए रहिया आहिनि। अफ़गानिस्तान जी मौजूदा सूरत हाल सां इंसानी आलमियो जनम वठी सघे थो। भारत अंदरूनी तौर ते इंतहा पसंदीदा वधी रहियो आहे। भारतीय फौजी क़यादत धमकियूं ॾिनियूं ऐं इल्ज़ाम पिणु लॻाया। भारतीय फ़ौज जूं धमकियूं ख़ासि सियासी सोच जी निशानी कनि थियूं। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो LOC जे भरपासे वारी आबादी में बहितरी अची रही आहे। पाक अफ़गान बॉर्डर ते पुंडेदार तारूं लॻाइण जो 94 सैकड़ो ऐं पाक ईरान सरहद ते 71 सैकड़ो कमु मुकमल थी चुको आहे। कंडेदार तारूं लॻाइण जो मक़सदु माण्हुनि खे धार न करणु पर महफ़ूज़ करणु आहे। कराची में दहशतगर्दी ऐं टारगेट किलिंग जे वाक़िअनि में घटिताई आई आहे। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां डील जी ॻाल्हियुनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त नवाज़ शरीफ़ सां डील वारियूं ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। जेको करे त हुन खां पुछियो वञे। एस्टेब्लिशमेंट खे इन मामले खां परे रखियो वञे। इलेक्शन कमीशन तरफ़ां समन पार पाकिस्तानियुनि जी PTI खे ॾिनल फंडिंग जी जांच पड़ताल जी आजियां कयां थो। असांजे अकाउंट जी जेतिरी वधीक जांच पड़ताल कई वेंदी क़ौम लाइ ओतिरियूं ई हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ट्वीट चवे थो PTI वाहिद जमायत आहे जंहिंजो बुनियाद मुनासिब सियासी फंडिंग रेज़िंग ते ॿधल आहे। हू नून लीग ऐं पीपल्स पार्टी जी फंडिंग ते इलेक्शन कमीशन जी अहिड़ी रीत जांच पड़ताल जो मुंतज़िर आहे जंहिं जे नतीजे में क़ौम खे सियासी फंड रेज़िंग ऐं सीड़पकारनि जे मफ़ादनि ऐं एहसासनि जे बदिले पैसे जी भतेखोरी विच में फ़र्क़ु ॾिसण में मिलंदो। क़ौमी असम्बली में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त इलेक्शन कमीशन स्क्रूटनी कमेटी जी रिपोर्ट इमरान ख़ान ते हिकु संगीन फ़र्दे ॾोह आहे। सचाई माण्हुनि खे बेनकाब करण जो बहितरीन तरीक़ो आहे। हाणे ख़बर पई त PTI गुज़िरियल 7 सालनि खां बड़ी फंडिंग ते केस खां छो पई भॼे। सादिक ऐं अमीन थियण जो ड्रामो बेनकाब थी चुको आहे। इलेक्शन कमीशन की स्क्रूटनी कमेटी रिपोर्ट बाद इमरान खान जो करप्शन वारो चेहरो साम्हूं अची वियो। इमरान खान सच ॻाल्हाइण वारो हलफ़ खणी PTI जा बैंक खाता इलेक्शन कमीशन खां लिकाया। इमरान खान करप्शन ख़िलाफ़ नालिमातिन मुहिम जी आड़ में करप्शन करे मुल्क खे फुरियो आहे। अॼु तबाह थियल मुल्की मईशत शाहिद आहे त PTI सरकार क़ौमी खज़ाने खे बेदर्दी सां लुटियो आहे। इमरान खान खे ज़बरदस्ती ईमानदार साबित करे क़ौम ते मढ़ियो वियो। हाणे हिसाब ॾियण जो वक़्तु अची चुको आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान।